सिंधी शागिर्द सथ पारां कराची यूनिवर्सिटी जी तारीख़ में पहिरियों भेरो रंगनि जो त्योहार होली शानदार नमूने सां मल्हायो वियो। होली जे प्रोग्राम में कराची यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर ख़ालिद महमूद, इराकी स्टूडेंट एडवाइज़र डॉक्टर सैयद आसिम, सिक्योरिटी इंचार्ज डॉक्टर मोइज़ समेत मुख़्तलिफ़ शोबनि जे उस्तादनि, शागिर्द तंज़ीमनि जे अॻुवाणनि समेत कराची यूनिवर्सिटी में मुख़्तलिफ़ मज़हबनि सां तालुक़ रखंदड़ सथ जे मेंबरनि वॾे तइदाद में शिरकत कई। अस्सलाम वालेकुम जी, मैं तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।